नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त नवाब अली मोहम्मद में पुलिस ज़मीननि ते कब्ज़ा कंदड़नि खे पहिरिएं ॾींहं खां धुर बणायो आहे। SUP अॻुवाण सैयद ज़ैन शाह चयो आहे त ॻोठाणे ते फायरिंग कंदड़ माण्हुनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे त असां ॿीहर भरपूर एहतजाज कंदासीं। ज़ैन शाह पारां मुतालबो कयो वियो आहे त पुलिस धुर बणियल आहे। असां ॿी फोर्स खे अपील कंदासीं त उहो हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कनि। जेकॾहिं पुलिस ॿाहिरां आयल हथियारबंदनि खे गिरफ़्तार न कयो त पोइ इन जी ज़िम्मेवार पुलिस हूंदी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त नवाब अली मोहम्मद में पुलिस ज़मीननि ते कब्ज़ा कंदड़नि खे पहिरिएं ॾींहं खां धुर बणायो आहे। SUP अॻुवाण सैयद ज़ैन शाह चयो आहे त ॻोठाणे ते फायरिंग कंदड़ माण्हुनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे त असां ॿीहर भरपूर एहतजाज कंदासीं। ज़ैन शाह पारां मुतालबो कयो वियो आहे त पुलिस धुर बणियल आहे। असां ॿी फोर्स खे अपील कंदासीं त उहो हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कनि। जेकॾहिं पुलिस ॿाहिरां आयल हथियारबंदनि खे गिरफ़्तार न कयो त पोइ इन जी ज़िम्मेवार पुलिस हूंदी।